सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी मकानी चूंडनि लाइ हर वक़्तु तयारु आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी मकानी चूंड लाइ हर वक़्तु तयारु आहे। असां इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियो हो, रेन एमरजेंसी सबबि पुलिस नफ़री घटि हुई। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त मकानी चूंड ॿिनि मरहलनि में मुनक़द करण जी इजाज़त ॾिनी वञे। इलेक्शन कमीशन असांजी तजवीज़ मंज़ूर न कई आहे। इलेक्शन कमीशन जो एहतराम करूं था। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो अहिड़ो चवणु आहे। 15,000 नफ़री जी ख़ातिरी कराई वञे। सिंध हुकूमत 23 अक्टूबर ते चूंड कराइण लाइ तयारु आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी मकानी चूंड लाइ हर वक़्तु तयारु आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त असां इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियो हो, रेन एमरजेंसी सबबि पुलिस नफ़री घटि हुई जॾहिं त मकानी चूंड ॿिनि मरहलनि में मुनक़द करण जी इजाज़त ॾिनी वञे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन असांजी तजवीज़ मंज़ूर न कई। इलेक्शन कमीशन जो एहतराम करूं था। 15,000 नफ़री जी ख़ातिरी कराई वञे। सिंध हुकूमत 23 अक्टूबर ते चूंड कराइण लाइ तयारु आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी मकानी चूंड लाइ हर वक़्तु तयारु आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त असां इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियो हो, रेन एमरजेंसी सबबि पुलिस नफ़री घटि हुई। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त मकानी चूंड ॿिनि मरहलनि में मुनक़द कराई वञे जॾहिं त इलेक्शन कमीशन असांजी तजवीज़ मंज़ूर न कई। इलेक्शन कमीशन जो एहतराम करूं था। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त 15,000 नफ़री जी ख़ातिरी कराई वञे। सिंध हुकूमत 23 अक्टूबर ते चूंड कराइण लाइ तयारु आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी मकानी चूंड लाइ हर वक़्तु तयारु आहे। असां इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियो हो, रेन एमरजेंसी सबबि पुलिस नफ़री घटि हुई। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन असांजी तजवीज़ मंज़ूर न कई जॾहिं त इलेक्शन कमीशन जो एहतराम करूं था। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त 15,000 नफ़री जी ख़ातिरी कराई वञे। सिंध हुकूमत 23 अक्टूबर ते चूंड कराइण लाइ तयारु आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी मकानी चूंड लाइ हर वक़्तु तयारु आहे। असां इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियो हो, रेन एमरजेंसी सबबि पुलिस नफ़री घटि हुई।